वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि वसुलहाए मिल्लतिही अजमईन अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालहु जे पाक कलाम क़ुरान मजीद जी आयत सगोरी जंहिंमें महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सफ़रे महराज जो ज़िक्र शरीफ़ आहे, अवां जे आॾो मूं तिलावत कई आहे। उन जे मुतालिक़ तव्हांजी ख़िदमत में चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालहु शाल पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अव्हांखे ख़बर आहे त ही ख़ैर सां रजब शरीफ़ जो पहिरियों जुमो आहे ऐं रजब जे महीने में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे अल्लाह तबारक व तआला ज़मीन खां वठी लामकान ताईं अर्शे मुअल्ला ताईं सैर कराए पंहिंजे ज़ात बाबरकात जो दीदार करायो। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही अज़ीम शान मौजूज़ो हुयो जो जागंदी हालत में जिस्म पाक सां
अर्शन खां मथे वञी अल्लाह जो दीदार करे आया। इन मुनासिबत सां मूं तव्हांजे आॾो आए सगुरी तिलावत कई आहे। अॼोके जुमे ते इब्तिदाई ॻाल्हियूं तव्हांजे आॾो अर्ज़ु कंदुसि, उन खां बाद में इंशा अल्लाह तबारक व तआला अल्लाह साईं घुरियो त उन जा तफ़सील ऐं महराज शरीफ़ जूं हिकमतूं, महराज शरीफ़ खां बाद जा वाक़िया अव्हां जे आॾो पेश करण जी कोशिश कबी। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुझे ताला दुआ कयो त अल्लाह ताला मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सुबहान पाक आज़ात अल्लज़ी उहा असरा जंहिं रात जे टाइम ते सैर करायो बिअब्दिही पंहिंजे ख़ासि बाने खे लैलन रात जे तमामु थोरे हिस्से में मिनल मस्जिदिल हराम हरम शरीफ वारी मस्जिद खां इलल मस्जिदिल अक़सा अक़सा मस्जिद ताईं। अल्लज़ी उहा अक़सा मस्जिद बारकना हौलहु जंहिंजे चौधारी अल्लाह साईं बरकतूं रखियूं आहिनि। लिनुरियहु मिन आयातिना इन जे करे असां पंहिंजे ख़ासि बाने खे सैर करायो त असां हुनखे पंहिंजूं आयतूं ॾेखारियूं। इन्नहु हुवस समीउल बसीर बेशक उहा ज़ात बाबरकात ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आहे। इहो आहे हिन आयत जो लफ़्ज़ी तर्जुमो। लफ़्ज़ थोरा आहिनि पर इन जूं हिकमतूं इन जा फ़वाइद तमामु घणा आहिनि। मां उहा खे बार बार ॿुधाईंदो आहियां त नबी करीम जे मोजज़नि मंझां महराज शरीफ़ नबी करीम अलैहिस्सलाम जो अज़ीम शान मोजज़ो आहे। मोजज़ो चइबो ई उन शइ खे आहे जंहिंजे आॾो इंसान जो अकुल सम्झ इल्म ऐं ज़ाहिरी ताक़त आजिज़ हुजे पर उहे सभु शयूं अल्लाह जो नबी अल्लाह जे ताक़त सां करे ॾेखारे इन खे मोजज़ो चइबो आहे। जेका शइ इल्म में अचे, जेका शइ इंसान जे ताक़त में हुजे, जेका शइ इंसान जे अकुल मुताबिक़ हुजे, जेका शइ इंसानी ताक़त ऐं कुवत जे अंदरि हुजे, इस्तिताअत जे दायरे में हुजे ऐं उहा थी पवे त उनखे मोजज़ो न चइबो, छो त इहा आम फितरती शइ आहे। माण्हू हलंदो आहे, घुमंदो आहे, सुम्हंदो आहे, निंड कंदो आहे, मथे ते मण सवा बार खणंदो आहे, अहिड़े तरीक़े सां खाईंदो आहे, पीअंदो आहे, ॻाल्हाईंदो आहे। इनखे मोजज़ो न चइबो। मोजज़ो चइबो ई उन शइ खे आहे जेका अल्लाह जे नबीअ खे ख़ुदा ताक़त अता फरमाए पर उन ताक़त जे आॾो इंसानी कुवत ऐं ताक़त अकुल आजिज़ हुजे। अॼुकल्ह जो साइंसी दौर आहे। अञा अॻे ज़माने में कुझु सम्झणु ॾुखियो हो पर हीउ दलील जो दौर आहे। हिन में माण्हू हर शइ खे आसानी सां सम्झी सघे थो। अॼुकल्ह जी साइंस बि ॿुधाए थी त हिन ज़मीन खां कुझु मुफ़ासिले खां बाद में मथे इंसान जे जियापे जी शइ आहे कान का। असां ऐं साहदार शयूं जेके बि जीऊं था अल्लाह ताला हिते असांजे लाइ असबाब पैदा कया आहिनि। के हवाऊं आहिनि, के गैस आहिनि, के कुदरती ताक़तूं आहिनि जंहिं ज़रिए अल्लाह तबारक व तआला जे मनशा सां कुदरत सां साहदार शइ जेरी आहे। पर जेकॾहिं कंहिं साहदार शइ खे कंहिं अहिड़ी शइ में, जाइ में, कंहिं मट में, कंहिं गुदीअ में, कंहिं अहिड़ी बंदि शइ में बंदि करे छॾे जो न ॿाहिरीं हवा अचे न हवा वञे तो चंद लम्हनि खां बाद में उहा साहदार शइ या माण्हू घुटजी मरी वेंदो। साह उन जो न रहंदो, छाजे करे इंसान जे लाइ लाज़मी आहे साहदार शइ। लाज़मी आहे त जेका हिन जे जिस्म मां
साह के जरिए गैस खारिज थी थे, जो खारिज थियणु ज़रूरी आहे। ॿी वरी गैस अंदरि दाख़िल थी थिए, उन जो दाख़िल थियणु ज़रूरी आहे। साह जो अचणु ऐं वञण जो इंसान जे जियापे जो ज़रियो आहे। पर हिन ज़मीन जे फिज़ा खां कुझु महिलनि खां बाद में इहा शइ आहे कान। ईअं माण्हू मथे वेंदो, साहदार शइ वेंदी त घुटिजी मरी वेंदी। ऑक्सीजन कान्हे, जियापे वारी शइ कान्हे। अॼुकल्ह जो साइंसी दौर बि मञे थो पियो, पर अल्लाह पाक जल जलालु अमन वालू पंहिंजे प्यारे हबीब करीम खे इतां पार करे लामकान ते पहुचायो। इहा अल्लाह जी ताक़त आहे। इन जे आॾो अकुल, इल्मु, सम्झ, कुवत, इंसानी सभु आजिज़ आहे। इन खे मौजज़ो चइबो। मौजज़े जी माना ई आहे त नबीअ जे हथां अल्लाह तबारक व तआला अहिड़ो फेल सारो करे ॾेखारे जो आम ताक़त हुन जे आॾो आजिज़ हुजे। अल्लाह तबारक व तआला जल जलालु मन वालो नबी करीम खे मेराज हिकिड़ो मौजज़ो नसीब फरमायो। हाणे न जेकॾहिं को बेवकूफ़ चवे कीअं वियो, सम्झ में नथी अचे, मथे साहदार जहिड़ो कोन हूंदो आहे, ॾाकण आहे कान, अरिड़हं वरिया था चओ त जहिड़ो हो वरी मोटी आयो, छा खाधई छा पीतई, अकुल में नथी अचे। इन खे चइबो त वञी तूं पंहिंजे अकुल जो इलाज कराए। छो त इहा शइ आहे ई अकुल जे ख़िलाफ़। जेका शइ अकुल में न ईंदी उनजो इनकार त कोन कबो। अॼु हज़ारे शयूं आहिनि जेके अकुल में नथियूं अचनि। अमेरिका में टीवी सेंटर में माण्हू वेठो आहे, ख़बरूं थो ॾे। बर्तानिया में वेठो आहे, ख़बरूं थो ॾे। अवां पाकिस्तान में हिते पंहिंजी टीवी खोलियो था त उनजो आवाज़ बि अचे थो, शक्ल बि अचे थी। अचे थो या न? पोइ जेकॾहिं न को अकुलमंद चवे त मां एतबार कोन कंदुसि, अमेरिका नाहे, मां एतबार न कंदुसि, हे बर्तानिया नाहे, मूंखे पत कान थी अचे त हे इस्लामाबाद जी शक्ल आहे, मां ह्या कराची वारे जी शक्ल नथो मञा, कूड़ आहे। हुनखे चइबो कूड़ कोन्हे, ॻाल्हि सची आहे, पर तुंहिंजो दिमाग़ ता ख़राब करे छॾियो आहे। तोखे सम्झ में नथी अचे त मुंहिंजा अदा जंहिं अकुलमंद खे, अकुलमंद सॾाइण वारे खे दुनिया जी साइंसी ॻाल्हि सम्झ में नथी अचे ऐं अकुल जे ज़रिए इनकार थो करे, पोइ जे दुनिया जो इनकार कई हुन ते मयार कान्हे। मुंहिंजे महबूब जो सैर त सभिनि खां वधीक बेमिसाल सैर आहे। जेकॾहिं उनजो अकुल जे ज़रिए इनकार करे त हुनजे अकुल जो इलाज कराइजे। छो त इहा ॻाल्हि अकुल खां ॿाहिरि आहे। चल अल्लाह तबारक व तआला अकुल खां मावरा असांजे एतिक़ाद अक़ीदे खे मज़बूत बनाए। दुरूद पढ़ त मां कुझु अर्ज़ु कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे अॼोके हिन जुमे ते पाण खे सिर्फ़ आयत सॻोरी जे लफ़्ज़नि ते गौर करणो आहे। छो त जेसीं ताईं पाण खे आयत सम्झ में न ईंदी तेसि ताईं मेराज बि सम्झ में न ईंदो। सभ खां पहिरीं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए, सुब्हानल्लज़ी अस्रा, पाक आज़ाद अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू जी जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे। लफ़्ज़ कहिड़ो आहे? सुभान। सभई चओ लफ़्ज़ कहिड़ो आहे? सुभान अल्लाह बि चइबो आहे त अल्हम्दुलिल्लाह बि चइबो आहे। ॿिन्ही में अल्लाह जी सिफ़त सना आहे। चइबो आहे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन जी माना है अल्लाह पाक आहे, अल्लाह पाक आहे। पर जेकॾहिं चइबो अल्हम्दुलिल्लाह, 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 सभु तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ, सभु वस्फ़ूं अल्लाह पाक जे लाइ। जेकॾहिं ज़ाहिर में ॾिठो वञे त मेराज वारे वाक़े खे सुभान जे जाइ ते अलहम्द सां शुरू कजे हा, ज़ाहिरी तरह। छो त इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अज़ीम इनाम हो। छा हुयो अदा? नबी पाक जे वास्ते मेराज छा हो? वॾो हिकिड़ो इनाम हो। जॾहिं को इनाम मिलंदो आहे, जॾहिं का नेमत मिलंदी आहे त नेमत ते शुक्र कबो आहे।
अल्लाह जी हमदो सना बयान कबिया मोजादा पानी पियंदो छा चवंदो अल्हम्दुलिल्लाह मानी खाईंदो चवंदो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अतामनी व सक़ानी मोजा मौला सब तो जे ला हमद ऐं सना तारीफ़ूं आहिनि जो तो मूंखे खारायो बि आहे तो मूंखे पीआरियो बि आहे त मोजा दा नेमत जे टाइम ते अल्लाह जो हमद कबो आहे हिते ईअं हुजे हा सुबहानल्लज़ी असरा इन जे बजाय हुजे हा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी असरा सब तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ जे सैर करायो पर अल्लाह जूं हिकमतूं पाण थो ॼाणे रब अल्हम्दुलिल्लाह कोन चयो रब सुबहान चयो अलहम्द ऐं सुबहान में कहिड़ो फ़र्क़ु आहे दुरूद पर तमार्ज़ कंदो हला वरी दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह पंहिंजे हिकमतुनि खे पाण थो ॼाणे पर जेका असांखे उस्तादनि बुज़ुर्गनि तफ़सीरनि मुहद्दिसनि ऐं किताबनि ॻाल्हि ॿुधाई असां ॿुधायां हक़ीक़त जी ख़बर अल्लाह खे हक़ीक़त जी ख़बर पर जेका अल्लाह वारनि ॻाल्हि ॿुधाई असां बि ग़लति न आहे हमद ऐं तस्बीह में फ़र्क़ु आहे हमद अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे नेमत मिलण ते कबो आहे छा ते कबो आहे नेमत मिले उन ते हमद कजे समझो था लाइ न का शइ मिले पोइ चइजे अल्हम्दुलिल्लाह ईअं आहे न सही पर तस्बीह सुबहान जो लफ़्ज़ जेको आहे तस्बीह जो लफ़्ज़ जेको आहे इन जो नेमत सां वास्तो कोन्हे इहो तस्बीह जो लफ़्ज़ सब्बाह जो लफ़्ज़ सुबहान जो लफ़्ज़ कानून आहे त उन जाइ ते ॻाल्हायो वेंदो आहे जाथे का अजब जहिड़ी ॻाल्हि हुजे ताजुब जहिड़ी ॻाल्हि हुजे हैरत जहिड़ी ॻाल्हि हुजे इंसानी अकुल कुवत खां जाथे ॻाल्हि बात हूंदी आहे उन जाइ ते सुबहान जो लफ़्ज़ ॻाल्हाइबो आहे अल्लाह पाक बराबरि पंहिंजे हबीब करीम खे मेराज जी नेमत अता फरमाई पर इहा नेमत अहिड़ी ही जो अकुल खां ॿाहिरि आहे सम्झ खां ॿाहिरि आहे कुवत खां ॿाहिरि आहे 1,24,000 अल्लाह जा नबी गुज़री विया हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं अहिड़ी नेमत कंहिंखे कान मिली सुभान अल्लाह कंहिंखे मिली आहे मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कंदो हुयो रब्बे अरनी अंज़ुर इलैक ऐं मौला मूंखे दीदार कराए त मां तोॾे वाझायां अल्लाह ताला फरमायो लन तरानी मूसा तूं ॾिसी कोन सघंदे मिंथ कई मौला महिरबानी कर राज़ी थी पर अल्लाह ताला फरमाए थो फंज़ुर इलल जबल जबल ॾे निहार मां पंहिंजी तजल्ली जबल ते फिटी थो कयां पियो जेकॾहिं जबल बीही वियो उहो बर्दाश्त करे वियो त मूसा तूं बि ॾिसी सघंदे पर जेकॾहिं जबल में ताक़त न आहे त मूसा तूं बि ॾिसी कोन सघंदे फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जॾहिं अल्लाह पाक पंहिंजी तजल्ली जबल जे मथां फिटी कई आहे जालहू दक्का अल्लाह पाक जे ज़ात जे नूर जे तजल्ली उन पहाड़ खे ज़रा ज़रा करे छॾियो वखर मूसा साइक़ा ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो आहे बर्दाश्त कोन करे सघियो आहे मुख़्तलिफ़ तफ़सीरनि जे राह मुताबिक़ अल्लाह जो नबी 40 ॾींहं बेहोश पियो हो तमामु वॾो अरसो आहे 40 ॾिहाड़ा फलम्मा अफ़ाक 40 ॾींहं खां बाद जॾहिं होश में आयो आहे अल्लामा अली कारी अफ़ाक जे तफ़सीर में फरमायो आहे त 40 ॾींहंनि खां बाद में जॾहिं हज़रत मूसा अला नबी अलैहिस्सलाम होश में आयो आहे त मूसा अलैहिस्सलाम अखि खोली पहिरीं पहिरीं नज़र मूसा अलैहिस्सलाम जे उठनि जे कतार ते पई आहे साम्हूं काफ़िलो वञी रहियो आहे सड़क ई रस्तो हो उन जे भर मां काफ़िलो गुज़री रहियो आहे 40 ॾींहं बेहोश आहे अखियूं बंदि आहिनि 40 ॾींहं खां पोइ अखि जो खोलियईं त अखि मां लाइट निकिती आहे उहा लाइट वञी उठनि जे मथां पई आहे 200 उठ 200 उठनि जी कतार ही अल्लाह जे नबी मूसा जे अखि जे तजली सां 200 उठ सड़ी खाक थी आहे सुभान अल्लाह हिकु न बचो जत बि सड़ी आहे माल बि सड़ियो उठ बि सड़ी आहे का शइ न बची इहा तजली अल्लाह जे नूर जी डायरेक्ट न हुई जबल ते आई हिकु मुफ़ासिलो वरी जबल खां अखि में आई इहो ॿियो मुफ़ासिलो वरी ॿिए मुफ़ासिले खां टियों मुफ़ासिलो ॿाहिरि निकिती आहे वरी चौथे मुफ़ासिले ते ॿाहिरि निकिरण खां पोइ उठनि ते पई आहे त उठ सही न सघिया उठ सड़ी विया हाणे तव्हां ॿुधायो त मूसा जी अखि सड़ी छो जबल सड़ियो उठ सड़िया जंहिं अखि में आई उहा छो न सड़ी
मालूम तो अल्लाह जे नबी जी निगाह ताकत वारी होंदी आ। अल्लाह जे ज़ात बाबरकात जे प्यारे नबी के खुदा जी तजल्ली रुगो नजर आई आ, बर्दाश्त करे को न सघियो आ, पर वरी भी एतिरो थियो आ जो मूसा अलैहिस्सलाम जी नज़र वधी वई आ, उन तजल्लीअ जो असर अची वियो आ। एतिरे क़दुर जो किताब लिखनि था त 30 मैल ऊंदा हीअ राति में जबल जे चोटीअ जे में था जेकॾहिं माकोड़ी घुमंदी ही, किवली घुमंदी ही, त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऊंदा ही राति में 30 मैलनि जे मुफ़ासिले ते जबल जे चोटीअ ते माकोड़ी खे घुमंदे ॾिसंदो हो। अल्लाह चार यार हाणे मां तव्हां खां पुछां, जेको ॾींहुं ऊंदा ही राति में 30 मैल ॾिसे, चिटे ॾींहं में केतिरो ॾिसंदो? वधीक ॾिसंदो न वाह। जेको ऊंदा ही में 30 मैल ॾिसे थो त चिटे ॾींहं में त घणो ॾिसणु खपेसि। हाणे इहो केरु हो? चओ मूसा अलैहिस्सलाम। ॾाढे त चओ सोना केरु हो? घणा मैल पियो ॾिसे? जबल जे चोटीअ ते छा पियो उठ पियो ॾिसे? माकोड़ी पियो ॾिसे। माकोड़ी साब ऊंदा ही राति में कॾहिं ॾिठई जॾहिं अल्लाह जी सिफ़ाती नूर जी तजल्ली अख में जुल्वो पैदा कयो, अख जी रोशनी वधी वई। हाणे जेको सिफ़ाती नूर ॾिसे सही बि न सघे, पोइ बि फ़ाइदो थिएसि, वरी 30 मैलनि ताईं ऊंदा ही राति में माकोड़ी बि ॾिसे, ऐं जेको 18 वरिया रातिनि जा रूबरू रब ॾिसे, तव्हांजी नज़र केतिरी हूंदी? उनजी नज़र वॾी हूंदी न सही। मूसाज़ होश रफ्त अज़ यक परते सफ़ात, तो ऐन ज़ात में निगरी व दर तबस्सुमी। मौलाना निज़ामी गंजवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, ओ मुंहिंजा प्यारा नबी तोता कुर्बान वञा, जो मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात सिफ़ाती नूर जी तजल्ली ॾिठी आ, बेहोश थी किरी पियो आ, पर मुंहिंजा हबीब तोता कुर्बान वञा, जो सिफ़ाती तजल्ली न बल्कि ऐन ज़ात में निगरी हक़ीक़ी रब जो दीदार भी करे रहियो आ, पर वर दर तबस्सुमी खिली भी रहियो आ। महबूब रब खे ॾिठो त महबूब खिले पियो, मुस्के पियो। जी आशिक़ ऐं माशूक़ हिक ॿिए खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि, ठरंदा आहिनि। अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे रब जो दीदार करे, बेमिसल दीदार करे मोहम्मद अरबी खिली रहियो आहे, जंहिंजे लाइ अल्लाह जो क़ुरान शाहिद आहे, मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। ओ ॿुधण वारो ॿुधी छॾियो, जंहिं वक़्त में मुंहिंजे प्यारे हबीब मां अल्लाह जो दीदार कयो, मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा, न को मोहम्मद अख छिंभी, न को मुंहुं फेरियईं। सम्झो था लाइन? न को अख छिंभियई, न को मुंहुं फेरियई, न को अख बूटियई, न को अखियूं खेरियूं थियूं, बल्कि अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो मोहम्मद अरबी दीदार कंदो रहियो। मूंखे ॿुधाया ताजुब जहिड़ी ॻाल्हि आहे? अजब जहिड़ी ॻाल्हि आहे न सही? पोइ जॾहिं अजब जहिड़ी ॻाल्हि आहे त अजब वारी जाइ ते अल्हम्दुलिल्लाह न चइबो आहे, अजब वारी जाइ ते चइबो आहे सुभान अल्लाह। छा चइबो आहे? सभई चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत पीर मेहर अली गोलड़वी सभई जो रहमतुल्लाह अलैह जॾहिं नबी करीम जो दीदार कयो ख्वाब में, अल्लाह जे वलीअ खे दीदार थियो। पीर मेहर अली वॾो कामिल वलीउल्लाह थी गुज़रियो आहे। जीलानी सैयद आहे, राति जो नबी जो दीदार थो करे, सुबह जो थी चवे थो सुभान अल्लाह, मा अजमलक, मा अहसनक, मा अकमलक। सुभान अल्लाह, मा अजमलक कहिड़ो न सुहिणो आहे, मा अहसनक कहिड़ो न हसीन आहे, मा अकमलक कहिड़ो न मुंहिंजा हबीब तोखे ख़ुदा कामिल ठाहियो आहे। सुभान अल्लाह, मा अहसनक, मा अजमलक, मा अहसनक। किथे मेहर अली, किथे तेरी सना, मुश्ताक़ अखी किथे जा अड़िया। ऐं मुंहिंजा हबीब मां हुज कई आहे, मूंखे हुजत न करणी ही, मां त चयो पियो त दिलबर दीदार कराए, पर जॾहिं तुंहिंजो दीदार कयो अथमि त पाण खे मलामत थो कयां त छा मुहम्मद जो दीदार वरी छा मुंहिंजी हुज, मुंहिंजूं अखियूं हिते छो अड़ियूं न अड़जणु खपनि। हा मां तमन्ना इन जे करे पे कई, पर जॾहिं तोखे ॾिठुमि त चवां थो त मुंहिंजे अखियुनि खां गुस्ताखी थी वई आहे। सुभान अल्लाह, मा अजमलक, मा
अहसनक मा अकमलक, किथे मेहर अली किथे तेरी सना, मुश्ताक अखियां किथे जा लड़ियां। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ पढ़दा बड़ी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व सल्लम। हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि आई न त सुभान अल्लाह छो चयो? इन जे करे जो इहा ताजुब जी ॻाल्हि हुई। छा हुयो साईं? ताजुब जी ॻाल्हि। पोइ जिथे ताजुब हूंदो आहे उन जॻह ते छा चइबो आहे? सुभान अल्लाह। ॾाढे त चओ सुभान अल्लाह। चवण त शौक़ सां खपेव पर ज़ोरी थो चवरायां। सुभान अल्लाह पाण शौक़ सां चवंदा कयो। मुंहिंजे महबूब करीम फरमायो आहे त सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। सुबुह खां शाम ताईं जंहिं माण्हूअ 70 दफ़ा चयो तंहिं तां जहन्नम जी बाहि हराम आहे। केॾी वॾी भलाई आहे। 70 दफ़ा थोरा दफ़ा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। 15 मिंट बि कोन लॻंदा तस्बीह ते वेठो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नबी करीम फरमाया थो सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं 24 कलाकनि में जंहिं सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम चयो उन तां जहन्नम जी बाहि हराम आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात तॾहिं फरमायो ताजुब जी ॻाल्हि आहे सुभानल्लज़ी असरा। ताजुब अजब जहिड़ी ॻाल्हि आहे दुनिया जे वास्ते, ख़ुदा जे लाइ न। कंहिंजे लाइ ताजुब आहे? हिकु ॻाल्हि आहे। ॿिए वरी आशिक़ ॿी ॻाल्हि कई आहे। फरमाए थो सुभान जो लफ़्ज़ दुनिया जे मुहावरे में तॾहिं बि ॻाल्हाइबो आहे जॾहिं घोट घोड़े ते चढ़ंदो आहे, शादी कंदो आहे, निकाह पवंदो आहे, माइट भाइर अज़ीज़ हुनजो सरगस कढाईंदा आहिनि, नौजवान हसीन हूंदो आहे, हुनजे मथे ते दस्तार हूंदी आहे, अखियुनि में सुरमो पातल हूंदो आहे, कपिड़ा घोट खे भला पियल हूंदा आहिनि, सारो सुहिणो सीगारियल हूंदो आहे, अज़ीज़ भाउर अबो अम्मा माइट क़रीब दोस्त गॾु हूंदा आहिनि। पोइ जंहिं महिल घोड़े ते चढ़ी हुनजो सरगस निकिरंदो आहे, हुनजे सूंहं खे ॾिसी सभु को चवंदो आहे सुभान अल्लाह। चइबो आहे दादा? छा चइबो आहे? छा चइबो आहे? चइबो आहे न साईं। अल्लाह ताला जी ज़ात बाबा कादरी हबीब खे मथे थो घुराए त मथे ते ताहा जो ताज आहे, सुभान अल्लाह। अखियुनि में माज़ागल बसर व मा तगा जो सुरमो आहे, सुभान अल्लाह। या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर जी मुस्तफ़ा जे कुल्हनि ते चादर आहे। अर्श ते घुमण वारो हबीब जमल बुराक ते तो चढ़े, कंहिं दुनिया जो घोड़ो नाहे महबूब जी सवारीअ जो बुराक आहे। एतिरी तेज़ रफ़्तार वारो आहे जो जाथे नज़र पई पवेसि उते पियो विख रखे। 500 साल जे पंध ताईं हुनजी विख पहुचे पई। हबीब जी ज़ात उन बिर्क बर्क जे मथां बुराक जे मथां सवार आहे। अॼु नबी करीम जी ज़ात बाबरकात जो बाबो कोन्हे, छो त यतीम मुहम्मद हुयो, अमड़ कान्हे, छाजे करे त अम्मा बि गुज़ारे वई आहे। नबी करीम जे ज़ात खे न को भाउ आहे न को भेड़ा, असहाब बि रात जो सुता पिया हा, माइट बि कोन हा, आधी रात जो बुराक ते जिब्रील वठो थो वञे। दुनियादार खे ॾिसी सुभान अल्लाह चवनि। अॼु हबीब मेराज ते वञे केरु सुभान अल्लाह चवे, रब थो चवे ॿियो चवे न चवे, हबीब तूं बुराक ते चढ़ो, मां थो चवां सुभान अल्लज़ी असरा। पाक आहे रब जी ज़ात जेका सैर थी कराए पंहिंजे। सम्झ में ॻाल्हि आई अलाए कान्हे? कहिड़ो न नज़ारो हूंदो। असांजे सिंध जो मशहूरु शाइर हो मौलाना जतोई साहब, वो चवंदो हो अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यारो आहे। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यारो आहे। पेश आ जिब्रील प्यादो पर घोट घोड़े ते सवारो आहे। अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यारो आहे। पेश आ जिब्रील प्यादो घोट घोड़े ते सवारो आहे। सलात बुलंद आवाज़ सां। वरी सलात बुलंद आवाज़ सां।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बड़ी सलात बुलंद आवाज है। हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची वई हूंदी त नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात जॾहिं मथे पियो वञे त अजब जहिड़ी ॻाल्हि हुई न सही। तॾहिं अलाह सी छा फरमायो? सुभान। छा लफ़्ज़ फरमाई? सुभान। ऐं ॿियो वरी जॾहिं सींगार जी वेठो त मलाइक बि चवनि पिया सुभान अल्लाह। हा न सही, हूरू बि चवनि पियो सुभान। जिब्रील हबीब के सिंगारे बुराक ते वक्ती हलो तो जिब्रील खां बि निकिरी वियो सुभान अल्लाह। मीकाईला, इसराफीला, हज़रत इज़राईला, खुद बुराका बि चए थो त मूंखे बि उमेद कान हुई, पर जॾहिं हबीब स्वारण लाइ आयो आहे त बुराक बि चए पियो सुभान अल्लाह। अॼु नबी करीम जी ज़ात बाबरकात मुझे स्वार थियण आया आहिनि। मुंहिंजे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात जी रवानगी आहे। अल्लाह पाक जी ज़ात तारीफ़ फरमाए सुभान अल्लज़ी असरा। असरा जी माना है रात जो सैर। भला रात जो छो थियो, ॾींहं जो छो न थियो? असरा जी माना या सैर रात जो, ॾींहं जो न थियो। अल्लाह तबारक व तआला फरमाए त ॾींहं में सिज जी रोशनी आहे, ॾींहं जो सिज जी रोशनी आहे। ऐं वरी तारीख़ बि 27 चंड हुजे ई न। ऊंदाहीअ में हबीब वञे त पंहिंजे नूर जी रोशनी पाण कंदो वञे। अल्लाह अल्लामा शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था सरायता मिन हरमिन लैलन इला हरमी। ओ मुंहिंजा प्यारा महबूब तो ता कुर्बान वञा, तो रात जो हिकिड़े हरम खां ॿिए हरम ॾे जॾहिं सैर शुरू कयो त ईअं पियो वञे जीअं राति हुजे न साईं, चंड चोॾहीं जो बीठो हुजे, वरी ककर अची वञनि, पोइ कामल कामल ककरनि मझां चंड ज़ाहिर थींदो आहे त हीअं चमकंदो वेंदो आहे, घुमंदो वेंदो आहे। ज़ाहिर में घुमंदा ककर आहिनि, पर ॾिसबो आहे त चंड भॻो थो वञे। चवे थो सरायत मिन हरमिन लैलन इला हरमी। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब करीम जी ज़ात बाबरकात हिकिड़े हरम खां ॿिए हरम ॾे तूं ईअं पियो वञे जीअं ऊंदाहीअ राति में चोॾीअ जो चंड चमकाट कंदो वेंदो। चोॾहीं जे चंड खे कहिड़ी ताक़त आहे? माणिक मिट संदो में ऊंदाहीअ में सोझरो, हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो में, पोइ सारियूं सॾ कंदो में मुंहिंजो कोहार लुके।